अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे ॾियूं। नगर पार्कर वेझो परिणियल औरत खूह में टपो ॾेई आपघात करे छॾियो आहे। 20 वरियनि जी शरीफ़ा ज़ाल शरीफ़ पंहिंजी ज़िंदगीअ जो अंत आंदो आहे। वारसनि जो चवणु आहे त औरत खे मिर्गीअ जो असरु रहंदो हुयो, जंहिंजो इलाज काफ़ी वक़्त खां हलंदड़ हुयो। अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। नगर पार्कर वेझो परिणियल औरत खूह में टपो ॾेई आपघात करे छॾियो आहे। 20 वरियनि जी शरीफ़ा ज़ाल शरीफ़ पंहिंजी ज़िंदगीअ जो अंत आंदो आहे। वारसनि जो चवणु आहे त औरत खे मिर्गीअ जा दौरो पवंदो हुयो, जंहिंजो इलाज काफ़ी वक़्त खां हलंदड़ हुयो। आख़िर अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया। नगर पार्कर वेझो परिणियल औरत खूह में टपो ॾेई आपघात करे छॾियो आहे। 20 वरियनि जी शरीफ़ा ज़ाल शरीफ़ पंहिंजी ज़िंदगीअ जो अंत आंदो आहे। कयूं पिया। संदसि वारसनि जो चवणु आहे त औरत खे मिर्गीअ जो असरु रहंदो हुयो, जंहिंजो इलाज काफ़ी वक़्त खां हलंदड़ हुयो।